वेलकम टू सालियापन इंसाइक्लोपीडिया। अज पाण छा कंदासीं? अज पाण डिवीजन ऑफ इंटीजर्स पढ़दासीं, मतलब पूरन अदन जी वंड। ठीक आहे। हिन में भी चार ही केस आहिनि, चार केस जेका पहिरियों पढ़ंदा आहियूं। जेकॾहिं एडिशन, मल्टीप्लिकेशन ऐं सब्सट्रैक्शन वारी वीडियो न आहे ॾिठी त उहो बि वीडियो ॾिसी वठो, ऐं असांजे चैनल खे बि सब्सक्राइब करे वठो, जीअं हर नई ईंदड़ वीडियो तव्हां ॾिसी सघो। पहिरियों केस त 8 खे वंड कयो छा सां? ॿिनि सां। 8 खे वंड कयो ॿिनि सां। हाणे 8 छा जान प्लस जान ऐं 2 छा जान ई बि प्लस जान, त 8 खे वंड कंदासीं। जेकॾहिं ईअं लिखियलु हुजे नी 8 भाङे 2 त इन जो मतिलबु इहा वंड। 8 खे वंड कयो ॿिनि सां, त हिकु ॾोह ऐं घणे भेरे ॿिनि जो खोड़ो लॻो? 4 भेरे। जवाब थिया छा थियो? 4। ऐं जवाब छा जो आहे? प्लस में आहे। छो प्लस में आहे? त ही ॿई जेका आया 8 ऐं 2 ही प्लस जा हुया, ही पंहिंजो जवाबु आहे। ॿियो केस जंहिंमें 8 पाण खे खणूं था माइनस जा, हिनखे वंड कयो प्लस जे ॿिनि सां। माइनस जा 8 वंड प्लस जे ॿिनि सां। घणे भेरे खोड़ो लॻो? 4 भेरे। 4 जवाब थियो, बाक़ी छा जो? माइनस जो जवाबु हूंदो। ठीकु आहे। हिन में भी उहो ई कानून लॻंदा जेका मल्टीप्लिकेशन वारी वीडियो में असां पढ़ियासीं, या मज़ीद इहे कानून सिखण लाइ, मतिलबु बुनियादी जेका कानून आहिनि उहे तव्हां असांजे उर्दू में विडियो आहे जंहिंजो नालो आहे रियाज़ी के बुनियादी उसूल सीखो और रियाज़ी के बाब बन जाओ। ही उनजो मतिलबु फ्रंट में ई साम्हूं लिखियलु आहे, तव्हां ॿुधी सघो था। त छो जेकियूं हिते छा थियो आहे? हिते माइनस प्लस माइनस थियो आहे, माइनस प्लस माइनस। साॻो ई कानून जेको ज़रब में थींदो आहे, मतिलबु ईअं उहो ई हिते कट इन में वंड में बि थिए थो। जवाब थियो माइनस जा 4। टियों केस ॾिसूं था। टे केस में ॿई पाण वठूं था माइनस जा, मतिलबु माइनस जे 8 खे वंड कयो माइनस जे ॿिनि सां। माइनस जा 8 वंड थिया माइनस जे ॿिनि सां, त जवाब छा थियो? 4। बाक़ी छा जा? प्लस जा। छो प्लस जा? ऐं माइनस माइनस प्लस थी वियो। चौथों केस 8 वठूं था पाण प्लस जा, ऐं हिनखे वंड कयूं था छा सां? माइनस जे ॿिनि सां, त 8 वंड माइनस जा 2। जवाब छा थियो? जवाब 4 थियो। बाक़ी छा जा थिया? माइनस जा थिया। छो? माइनस प्लस ही माइनस। ठीकु आहे। इहो होमवर्क आहे जेको तव्हां कयो। उमेदु आहे त तव्हांखे सम्झ आयो हूंदो। कोई मसइलो हुजे कमेंट में पुछी सघो था।